News Studios. You are watching 1 PM Bulletin. हुकूमत के पेट्रोल ते 30 रुपया फ़ी लीटर नुक़सान थियण जी दावा। पेट्रोल जा साॻिया ही अघ बरक़रार। सेल्स टैक्स ऐं लेवी लागू न करण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त हुकूमत खे हर महीने पेट्रोल जी मद में 102 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। ये 102 अरब रुपया असांखे मार्केट मां कर्ज़ वठणो पवे थो, छाकाणि त गुज़िरियल हुकूमत बोझ असां ते न पर अवाम ते विझी छॾियो। मिफ्ता इस्माइल मूजिबि हुकूमत जी कोशिश हूंदी त पेट्रोल जा अघ साॻिया ही बरक़रार रहनि। पेट्रोलियम मसनूआत ते सब्सिडी ॾियण जी कोशिश तोड़े सेल्स टैक्स ऐं लेवी लागू न कंदासीं। अमरीका तरफ़ां कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले जी मुज़म्मत। परदेही वज़ारत पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त तालीमी इदारनि ऐं मज़हबी जॻहुनि ते हमला मुज़म्मत जोॻा आहिनि। दहशतगर्द हमला किथे बि थियनि मुज़म्मत कई वेंदी। पाकिस्तान सां ॿितरफ़नि लाॻापनि जो क़दुरु कयूं था। पाकिस्तान सां बाहिमी ताउन जारी रहंदो। पाकिस्तान सां गॾिजी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखण जी ख़्वाहिश रखूं था। अफ़गानिस्तान में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। 20 माण्हू अजल जो शिकार। केतिरनि ई इमारतुनि खे नुक़सान। 10 सूबनि में थियल तूफ़ानी बरसात बाद ॿोॾि वारी सूरत हाल। वॾे पैमाने ते जानी ऐं माली नुक़सान। बरसात सबबि कंधार, हेलमंद, हिरात, बग़लान ऐं ॿियनि सूबनि में तबाही। अफ़गान इख़्तियारनि जो चवणु आहे त बरसात सबबि 20 माण्हू फ़ौत थिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अफ़गानिस्तान में ॿोॾि सबबि तबाही ते ॻणितीअ जो इज़हार। ॿोॾि सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त अफ़गानिस्तान में ॿोॾि जी तबाहकारियुनि खां पोइ इमदाद लाइ आलमी बिरादरी खे अॻिते अचणु घुरिजे। PDM तर्जुमान हाफ़िज़ हमदुल्ला जो चवणु आहे त गवर्नर पंजाब जो आर्मी चीफ खे ख़त इस्टेब्लिशमेंट खे सियासत में मदाख़लत जी दावत आहे। गवर्नर आइन ऐं हल्फ़ जी भञकड़ी करे रहियो आहे। PDM आइन ऐं कानून टोड़ींदड़नि जो पीछो कंदी। शीरी मज़ारी जे गॾियल क़ौमुनि खे लिखियल ख़त जी मुज़म्मत कयूं था। शीरी मज़ारी जो ख़त आलमी इस्टेब्लिशमेंट खे पाकिस्तान जे अंदरूनी सियासत में मदाख़लत जी दावत आहे। तौहीन मज़हब जो कानून कंहिंजे बि ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदो। मुल्की कानून तहत कंहिंखे बि तौहीन मज़हब जी इजाज़त न आहे। PTI अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क में महांगाई जी सतह 3 सालनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई आहे। यूटिलिटी स्टोर्स अमली तौर बंदि आहिनि। अञा ताईं ॿारनि जी क़ीमतुनि ते हुकूमती पॉलिसी वाज़े नाहे थी। मईशत अमली तौर बिना ड्राइवर जे हली रही आहे। आर्ज़ी हुकूमत रुगो ॾींहं गुज़ारे रही आहे। सिंध सरकार पारां जर जो पाणी घटि इस्तेमालु करण जी अपील। दरियाई पाणी जी खोट सबबि पंपिंग तेज़ीअ सां वधण ते ॻणितीअ जो इज़हार। माहौलियात खाते पारां आवाम खे ज़ेर ज़मीन पाणी घटि इस्तेमालु करण जो मशवरो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध जे अवाम खे अपील आहे त ज़ेर ज़मीन जर जो पाणी ज़रूरत मुताबिक़ इस्तेमालु कनि। गुज़िरियल 4 सालनि जे दौर में सिंध खे दरियाई पाणी घटि मिलण सबबि ज़ेर ज़मीन पाणी जी सतह बि घटिजी रही आहे ऐं पंपिंग तेज़ीअ सां वधी रही आहे। सिंध जो ज़ेर ज़मीन पाणी नाक़ाबिल इस्तेमालु बणिजी चुको आहे। ॾहरकी ऐं सकरन में रोड हादसा। हिकु नौजवान फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। ॾहरकी वेझो कार जी टक्कर में हिकु नौजवान फ़ौत थी वियो। ॿियो ज़ख़्मी अलमुर्तज़ा होटल वटि हादसे में रोड क्रॉस कंदड़ मीर हसन भुट्टो थॾे ते फ़ौत थी वियो। शौकत भुट्टो ज़ख़्मी। ड्राइवर कार समेत फ़रार। सकरन वेझो ट्रक जो कार खे टक्कर। ज़ाल मुड़ुस समेत 3 ॼणा ज़ख़्मी। जलालाणी पंप वटि हादसे में सुमैरा, ज़रीना ऐं सुहेल अहमद ज़ख़्मी थी पिया। इस्पताल मुंतक़िल। ठठो ऐं खोसकी में आबादगारनि जा पाणी खोट ख़िलाफ़ धरणा। ठठे जे इलाइक़े
छितोचंड में आबादगारनि जो हैदराबाद रोड ते धरणो। क़ौमी शाहराह ते ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। आबादगारनि जो चवणु आहे त महीने खां पाणी नाहे, उन विखे तड़पी रहिया आहियूं। पाणी खोट सबबि फसल बि सुकी विया आहिनि, केर बि पुछण वारो नाहे। चंबड़ जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ 8 ॾींहं बि एहतजाज। आबादगारनि आपाशी ऑफिस अॻियां बुख हड़ताल करे नारेबाज़ी कई। संदन चवणु आहे त आपाशी अमलदार पाणी विकिणी रहिया आहिनि, नोटिस वरितो वञे। बदीन जे इलाइक़े खोसकी में आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज। बदीन रोड ते धरणो। मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी खोट ख़िलाफ़ हयल धरणे में सवें आबादगार शरीक। संदन चवणु आहे त पाणी जी खोट सबबि शादी लार्ज वाह ऐं बहादुर वाह जे हज़ारें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। पुछड़ी जो आवाम तोड़े जानवर बि पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। ऐं सदर जूं भटियूं, कंडियारो ऐं नगर पार्कनि में 3 नौजवाननि जो आपघात। सदर जी भटियूं वेझो नींगर मुबैना तौर पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। ॻोठ नूर ख़ान लग़ारी में 16 वरनि जे वहाब लग़ारी भाउ सां झेड़े बाद ज़िंदगी जो अंत आंदो। कंडियारो में नौजवान शाहज़ेब आगरो फाओ खाई आपघात कयो। नगर पार्कर वेझो नौजवान जो वण में फाओ खाधल लाश। ॻोठ मिठड़ी में कंडीअ जे वण में अगट सां फाओ लॻल लाश मिलियो। लाश जी ॻोठ पबासरो वासी 22 वरनि जे सुरेश मेघवार तौर सुञाणप थी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ में अमांखे भलीकार। मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।